अस्सलाम वालेकुम दोस्तों, लतीफ़ टीवी में तव्हांखे भलीकार चवां थो। असां जेको लर्निंग जो सिलसिलो स्टार्ट कयो आहे, एम एस वर्ड जो, एम एस ऑफ़िस जो, एक्सेल जो, पावर पॉइंट जो, इन्हनि जो असां सिलसिलो स्टार्ट कयो आहे। त उन में असां एम एस वर्ड सिखी रहिया आहियूं। एम एस वर्ड जे सेकेंड लेसन में असीं पुॼी विया आहियूं। फस्ट नंबर जेको लेसन हो, उहो असां हिन जो जेको डिस्प्ले हो, उन्हनि जे नालनि जे हवाले सां असां जेको आहे उहो पढ़ियो हो। ऐं जेकॾहिं तव्हां उहो सिखणु चाहियो था त असांजी जेको प्रीवियस वीडियो उते पई आहे, लेसन नंबर 1 पियो आहे, तव्हां उतां जेको आहे इहे सभु शयूं ॾिसी था सघो। त अॼु असांजो लेसन नंबर 2 आहे। लेसन नंबर 2 में असां जेके आहिनि ग्रुप्स जे हवाले सां शयूं सिखंदासीं त बाबा हिन में ग्रुप्स में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं इस्तेमाल में ईंदियूं आहिनि। त हिते असां वटि 1 2 3 4 ऐं 5 जेके आहिनि ग्रुप मौजूदु आहिनि। ऐं सभिनीनि खां पहिरीं असां वटि जेको ग्रुप मौजूदु आहे त इन जो नालो हूंदो आहे क्लिप बोर्ड। क्लिप बोर्ड में हाणे असां वटि हिते कुझु शयूं मौजूदु आहिनि, जंहिंमें पेस्ट थी वियो, कट थी वियो ऐं कॉपी थी वियो। इहे असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु थींदड़ शयूं आहिनि, जेके असीं मोबाइल में बि इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हां बि इस्तेमालु कंदा हूंदा, कॉपी करे पेस्ट करणु, कट करणु, इहे सभई शयूं इस्तेमाल में अचनि थियूं। त कॉपी पेस्ट ऐं कट जूं जेके शॉर्टकीज़ आहिनि एम एस वर्ड में, इहे बि असीं सिखंदासीं। त त इहे छा लाइ सिखबियूं आहिनि, इन्हनि जे बारे में तव्हांखे आउं वधीक ॿुधाईंदुसि। जिन जी शयुनि खे पाण सिखंदा वेंदासीं ऐं उन जूं शॉर्टकीज़ बि पाण गॾो गॾु सिखंदा वेंदासीं। अच्छा, उन खां पोइ असांजो अचे थो फ़ॉन्ट। फ़ॉन्ट में असांजी कुझु शयूं मौजूदु आहिनि। त तव्हां ॾिसी था सघो हिते BIU ऐं ABC X 2 डाउन, X 2 1 इहे मथे आहिनि ऐं A ऐं स्मॉल ए मौजूदु आहिनि। हाणे सभिनी खां पहिरीं असीं अचूं था बी ॾांहुं। बी में जेको असांजो आहे बोल्ड। बोल्ड जॾहिं पाण हिते क्लिक था करियूं बी खे, त तव्हां ॾिसी था सघो त बी जो जेको बोल्ड त हिते थोरो बोल्ड थुल्हो थी वियो आहे। त माना फ़ॉन्ट खे थुल्हो करण में जेको आहे इहो बी कमु ॾींदो आहे। अच्छा, इटैलिक खे हाणे जॾहिं पाण हिते क्लिक था करियूं, आई खे क्लिक कंदासीं, हीउ थियो वञे असांजो इटैलिक। इटैलिक में माना हीउ थोरो असांजो फ़ॉन्ट टिल्ट थी पियो या थोरो असांजो टेढ़ो थी पियो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ अंडरलाइन। अंडरलाइन तव्हां नालो ई सम्झी विया हूंदा त अंडरलाइन जो कमु छा हूंदो आहे। त हाणे करे था ॾेखारियूं। जॾहिं यू खे मूं क्लिक कयो त तव्हां हिते ॾिठो त यू जे हेठां हिकिड़ी लाइन ठही आहे, त उनखे चइबो आहे अंडरलाइन। स्ट्राइक थ्रू चोथों नंबर ऑप्शन आहे, जेको ही ABC लिखियो पियो आहे। त जॾहिं इनखे असीं हिते हिनखे खणूं था ऐं ABC खे जॾहिं पाण क्लिक कंदासीं, त तव्हां ॾिसी था सघो त फ़ॉन्ट जे विच में ई जेको आहे असांजी लकीर अची वई आहे। जॾहिं असीं कॉलेज में हूंदा हुआसीं या स्कूल में को ऐसे वैसे लिखंदा हुआसीं, त टीचर खे कॉपी ते ई कमु ॾेखारींदा हुआसीं। का शइ ग़लति हूंदी हुई त उनखे टीचर जेको आहे उन अखरनि खे विचां ई जेको आहे मार्क ॾेई छॾंदो, त बाबा हीउ लफ़्ज़ु ग़लति आहे या हिते इहो कोन लिखिणो हो, त इहा अखी जेको आहे उन जी लाइन खे लाइन ॾेई छॾींदो हो। त उहा स्ट्राइक थ्रू आहे। स्ट्राइक थ्रू हिन में मौजूदु आहे, जेका असांखे कमु ईंदी। उन खां पोइ असांजो जेको ही X2 आहे, सब्सक्रिप्ट। सब्सक्रिप्ट में जेको आहे छा थींदो आहे त हीअ असांखे जेको कुझु फार्मूला मेंटेन करण में जेको आहे वर्क ॾींदो आहे। फेरिक ऑक्साइड जो ही फार्मूलो आहे। त हाणे फार्मूलो फ़िलहालु त ही सेटिंग में कोन्हे, त हिन खे पाण सेटिंग में कंदासीं। जॾहिं हिन 2 खे ऐं जेको आहे हिन 2 खे ॿिन्हिनि सॉरी 3 खे मूं खयों ऐं जॾहिं एक्स खे क्लिक थो करियां, त तव्हां ॾिसी था सघो त हीउ जेको आहे तव्हांजो ॿई हेठि अची विया आहिनि। हाणे जीअं लेट सपोज़ हिकिड़ो H2O जो जेको फार्मूलो आहे उहो पाण हणूं था। H2O जो फार्मूलो पाण हणंदासीं त H2O। हाणे ही 2 जेकॾहिं बराबरि में आहे त माना जेको तव्हांजो वाटर जो फार्मूलो आहे उहो सही न आहे।
त हाणे टू जेसीं ताईं हेठि कोन ईंदो तेसीं ताईं माना फार्मूलो उहो सेट कोन थींदो। त इन खे पाण हेठि था करे छॾियूं त हीउ ॾिसो, जॾहिं टू हेठि अची वियो त माना हाणे ऑक्सीजन जो फार्मूलो सही आहे। उन जे बराबरि में जेको आहे सब्सक्रिप्ट जेको आहे उहो असां वटि पियो आहे, ऐं हिन में जेको अव्हांजी जेको नंबरिंग आहे उहो मथे वेंदी। जीअं पावर हूंदो आहे, मैथ में पावर हूंदो आहे, त हीअ हाणे हिन जे बराबरि में ई जेको आहे इहो टू बीठो आहे, त माना इहो अव्हांजो जेको आहे पावर कोन थियो। त हाणे हिन पावर खे जॾहिं पाण मथे खणी ईंदासीं, हिते एक्स खे दॿाईंदासीं, एक्स जे मथां जेको टू आहे इन खे पाण क्लिक कयोसीं त हीउ तव्हांजो टू मथे अची वियो। हाणे एक्स वाए पावर टू थियो ते वञे तव्हांजो। ऐं साॻी तरह असांजो जेको आहे थ्री खे हिते था खणी अचूं, एक्स खे मूं क्लिक कयो त हीअ असांजो एक्स वाए पावर थ्री अची वियो। त हाणे केमिस्ट्रीअ जेके फार्मूला आहिनि उन्हनि में जेके अक्सर जेको इन अव्हांजा पावर माना हेठि हूंदा आहिनि, ऐं मैथ में मुंहिंजे ख़्याल में मथे ई हूंदा आहिनि। उन्हनि जे हिसाब सां इहे शयूं हूंदियूं आहिनि। त मैथ आई एम नॉट गुड एट मैथ, त मूंखे शायदि जेकॾहिं का ग़लती थी हुजे त मुंहिंजी सलाह कजो। अच्छा, उन खां पोइ असांजो जेको आहे कहिड़ो आहे, हीउ जेको ABC अवेलेबल आहे। चेंज केस में छा थींदो आहे, हाणे तव्हां हिते ॾिसी था सघो, अञा सॉरी ABCDEFG। अच्छा, हिननि खे सिलेक्ट था करे वठां त तव्हां ॾिसंदा जॾहिं मूं क्लिक कयो त कुझु मूंखे ऑप्शन मौजूदु में आया आहिनि, हिते नज़र आया आहिनि, तव्हां ॾिसी था सघो। हाणे हिननि खे लोअर केस कंदासीं त तव्हां ॾिसो त अल्फ़ाबेट असांजा नंढा थी विया। ईअं ई असां वरी त खणी अचो हिते, हिते कैपिटल में थी विया, ऐं जेको आहे पहिरियों लफ़्ज़ हिननि जो जेको आहे असांजो ए वॾो हुजे, बाक़ी जेके आहिनि नंढा हुजनि त उन हिसाब सां आहिनि। ऐं जेकॾहिं पहिरियों नंढो हुजे ऐं या ॿिया वॾा हुजनि त उहो बि जेको आहे ऑप्शन मौजूदु आहे। इहो डिपेंड करे थो तव्हां ते, त तव्हां कीअं लिखो था, छा था करियो। त उन जे लाइ असां जेको आहे चेंज केस असां वटि पियो आहे, ऐं अभी ॾिसी था सघो। अच्छा, उन खां पोइ असां वटि टेक्स्ट हाईलाइट कलर छा हूंदो आहे, त हाईलाइटर जी तव्हांखे ख़बर हूंदी, अक्सर करे मेडिकल वारा जेको आहे इहो इस्तेमालु कंदा आहिनि, या CSS ऑफिसर थी विया, या लाज़मी कोन्हे उहे हुजनि, पर माना को बि हिकिड़ो स्टूडेंट थी वियो जेको शयुनि खे रिमाइंड करे सघे, ऐं जॾहिं हुनखे कंपलसरी शयूं लॻंदियूं आहिनि त उहो जेको आहे शयुनि खे हाईलाइट कंदो आहे। त असां वटि बि हिते जेको आहे हाईलाइटर मौजूदु आहे, ऐं हाईलाइट असीं शयूं कंदा आहियूं हिन में। त हिन में बि हाईलाइट असां वटि आहे, डिफरेंट कलर आहिनि। हाणे लेट सपोज़ येलो कलर आहे, इम्पोर्टेंट कलर आहे बाबा, येलो माना इम्पोर्टेंट जेको आहे इहो मूंखे यादि करिणो आहे। बाबा उन खां पोइ पिंक आहे त बाबा इहो जेको आहे सेम ई आहे, ठीकु आहे, इहो आयो त ठीकु आहे न। ॿियो कलर असां इस्तेमालु कयो त भाई यूज़लेस आहे, हिते जेको आहे इहो नथा करियूं पाण, या को डिफ़िकल्ट लव्स थी वियो त उनखे असां हाईलाइट करे छॾियोसीं। ईअं ई असां वटि हिते हाईलाइट मौजूदु आहे। हाईलाइट जा कुझु कलर हिते असां वटि पिया आहिनि, त जेको तव्हांखे इस्तेमालु करणु तव्हां चाहियो था उहो तव्हां करे था सघो। जीअं हीअं H2O खे मूं करे छॾियो त भाई H2O जेको आहे इम्पोर्टेंट आहे, या को डिफ़िकल्ट वर्ड आहे उनखे जेको आहे तव्हां हाईलाइट करे छॾियो हिन कलर खे, ऐं हाईलाइट थो करियां, ॿियो को कलर ॾेई करे रेड कलर ॾेई छॾियो, या हीअ कलर मूं ॾेई छॾियो, हीअ हाईलाइट में असांखे इस्तेमाल में अची वियो। अच्छा, उन खां पोइ असां वटि मौजूदु आहे फ़ॉन्ट कलर मां छा मुराद आहे, थोरो अञा ज़ूम करे तव्हांखे हीअ सभई शयूं ॾेखारे थो छॾियां। हाणे फ़ॉन्ट कलर जो छा इस्तेमालु हूंदो आहे, जॾहिं असां फ़ॉन्ट खे खयोंसीं ऐं हुनजो कलर असां चेंज करे छॾियोसीं। पहिरीं असांजो ब्लैक कलर हो, हाणे असांजो कलर जेको आहे रेड कलर थी वियो आहे। काफ़ी कलर असां वटि हिते जेके आहिनि मौजूदु आहिनि, जेको तव्हांखे वणे, जेको तव्हांखे सूटेबल कलर लॻे उहो तव्हां हिते अप्लाई करे था सघो। ऐं मुंहिंजो फेवरेट कलर ब्लैक ई आहे, इन लाइ ब्लैक ई रहण ॾींदुसि। फ़ॉन्ट स्टाइल जेके आहिनि हिते तव्हां, हीअ असांजो फ़ॉन्ट स्टाइल जो ऑप्शन मौजूदु आहे। फ़ॉन्ट स्टाइल ऐं जेकॾहिं चेंज करणु चाहियूं, मूं वटि काफ़ी सारा हिते फ़ॉन्ट मौजूदु आहिनि, छो त
मुंहिंजो कमु आहे त उन हिसाब सां जेको आहे आउं फ़ॉन्ट इस्तेमालु कंदो आहियां हिते। फ़ॉन्ट जेको डिफरेंट डिफरेंट फ़ॉन्ट असां वटि हिते मौजूदु आहिनि ऐं अवाम जेको आहे फ़ॉन्ट डाउनलोड पाण करे था सघो त कहिड़ो असांखे फ़ॉन्ट जेको इस्तेमाल में आणिणो आहे, कहिड़ो कोन आणिणो आहे। ऐं हिन घणनि फ़ॉन्टनि जे करे जेको आहे हमारो सिस्टम जेको थोरो मिड़ई हैंग थी वियो। अच्छा, हाणे फ़ॉन्ट आउं कुझु खणां थो हिते, हिते तव्हां ॾिसी था सघो कुझु फ़ॉन्ट मुंहिंजा काफ़ी सारा फ़ॉन्ट मुंहिंजा हिते डाउनलोड थियल आहिनि ऐं हीअ आहे फ़ॉन्ट स्टाइल। तव्हांखे फ़ॉन्ट जो कहिड़ो स्टाइल रखिणो आहे, छा करिणो आहे ऐं हीअ फ़ॉन्ट मूं लॻाए छॾियो। अच्छा, फ़ॉन्ट कीअं डाउनलोड कजनि इहे बि तव्हांखे आउं सेखारींदुसि ऐं किथे कीअं रखणु घुरिजनि ऐं जेको तव्हांखे फ़ॉन्ट पंहिंजो वणे त तव्हां उहो फ़ॉन्ट खणी था सघो। गूगल ते तव्हां लिखंदा हुआ फ्री फ़ॉन्ट त हज़ारनि जी तादाद में तव्हांखे फ़ॉन्ट मिली वेंदा। हाणे असीं अचूं था फ़ॉन्ट साइज़ ते। त फ़ॉन्ट साइज़ तव्हां हितां जेको आहे तव्हां पंहिंजे फ़ॉन्ट जी साइज़ खे मेंटेन करे सघो था। त मैक्सिमम साइज़ हिते असांजी आहे 72 ऐं हिते 20 ते हिनखे रखी थो छॾियां। ऐं ही जेके बिग ए स्मॉल त इन जो कमु बि साॻियो ई आहे फ़ॉन्ट जो। हाणे हिनखे मूं जॾहिं फ़ॉन्ट खे क्लिक थो वेठो करियां त तव्हां ॾिसी था सघो सफ़ा 1 ते वञी पुॻो आहे। पर हिन जी जेको लिमिट आहे, जेकॾहिं चवां त बाबा हिन जी लिमिट का कोन्हे त वाक़ई का कोन्हे। क्लिक कंदो वेंदुसि त बाबा हीअ फ़ॉन्ट जी जेको आहे साइज़ वधंदी वेंदी। बहरहाल पाण वरी बि इन जी साइज़ खे मेंटेन ई रखूं था त बहितरु रहंदो। हाणे क्लियर फॉर्मेशन में छा आहे, जेको असांजो लास्ट ऑप्शन आहे तव्हां हिते ॾिसी था सघो कंहिंजा फ़ॉन्ट असांजा चेंज आहिनि ऐं कंहिंजी साइज़ चेंज आहे, कंहिंखे स्ट्राइक थ्रू लॻल आहे, कंहिंखे बोल्ड आहिनि, के कीअं आहिनि। त इन्हनि खे साॻी फॉर्मेशन में पाण आणे था सघूं। जॾहिं असीं साॻी फॉर्मेशन में आणींदासीं हाईलाइट खे छॾे करे बाक़ी जेका शइ आहे सॼी जेको आहे अव्हांजी सेम थी वेंदी। पहिरीं आउं हिनखे क्लिक थो करियां त तव्हां ॾिसी था सघो सभु शयूं पंहिंजी तरतीब में अची वञनि सवाइ हाईलाइट वारी शयुनि खे छॾे करे। हाणे हाईलाइट क्वेश्चन तव्हांजो इहो हूंदो त हाईलाइट वारी शयुनि खे छो माना उहो छो कोन्ह थियो। जॾहिं हिकिड़ी शइ हाईलाइट थी वई आहे त बाबा हीअ शइ हाईलाइट आहे, हीअ शइ थी सघे थो भाई हिन जी इम्पोर्टेंट ई हुजे, इन लाइ असां जेको हाईलाइट नथा हटायूं ऐं तॾहिं जेको हीअ हाईलाइट मौजूदु आहे। हा, हाणे हाईलाइट खे आउं पाण हटाइणु चाहियां त बाबा उहो वरी आउं जेको आहे हाईलाइट जे ऑप्शन में वेंदुसि त नो कलर कंदुसि। हिते बि जेको आहे आउं हिनखे नो कलर करे थो छॾियां त हीअ मुंहिंजो हाईलाइट हटी वियो। हिते जेको बोल्ड हो बोल्ड बि हटी वियो, इटैलिक हटी वियो, अंडरलाइन हटी वियो, स्ट्राइक थ्रू जी जेका लाइन हुई उहो बि असांजी हटी वई। हिते जेको फ़ॉन्ट हो मुंहिंजो ॿियो फ़ॉन्ट हो उहो बि जेको आहे साॻी तरतीब में अची वियो आहे ऐं अव्हांजो जेको आहे फ़ॉन्ट साइज़ हुई जेका वधीक हुई उहो बि असांजी घटिजी वई आहे। त हीअ असांजो हो ग्रुप फ़ॉन्ट ग्रुप ऐं क्लिप आर्ट। हाणे हिन जी कुझु शॉर्टकीज़ जेके आहिनि हिते कुझु मौजूदु आहिनि त तव्हां ॾिसी था सघो। जेकॾहिं तव्हां नोट करणु चाहियो त नोट करे था सघो या हितां ई ॾिसी वठो। त हिन जी जेकॾहिं तव्हां प्रैक्टिस कंदा त तव्हांजे ई जेको आहे फ़ाइदे जी ॻाल्हि हूंदी। हाणे फ़ाइदे जी ॻाल्हि छा आहे त बाबा इहे शॉर्टकीज़ असीं छो इस्तेमाल में आणियूं। त शॉर्टकीज़ जेतिरियूं तव्हांखे ईंदियूं ओतिरो ई तव्हांजो वर्किंग पावर जेको आहे उहो फास्ट थींदो। वर्किंग पावर तव्हांजो तेज़ थींदो, वर्क तव्हां सुठे नमूने करे सघंदा ऐं उहो फास्ट जेको आहे तव्हां शइ हिनखे हलाए सघंदा। हाणे जीअं असांजो हिते कॉपी जो जेको आहे अची वियो, कॉपी जो कंट्रोल सी शॉर्टकी इहा आहे असांजी ऐं पेस्ट जी शॉर्टकी असांजी आहे कंट्रोल वी। कट जी असांजी जेको आहे कंट्रोल एक्स। अंडरलाइन जी कंट्रोल ज़ेड। अंडरलाइन जो मां मुराद इहो त बाबा हीअ मूं ॾाहे छॾियो आहे त वापसि हाणे हिनखे कीअं आणियां त आउं जस्ट क्लिक कंदुसि कंट्रोल ज़ेड त कंट्रोल ज़ेड
त हीअ असांजी अची वई कंट्रोल ज़ेड माना अंडू। अंडू माना जेका शइ असांजी वई हली उनखे वापसि कीअं आणिजे, त उहो असांजी ईंदी आहे कंट्रोल ज़ेड जे थ्रू। ऐं कंट्रोल बी बोल्ड, कंट्रोल आई कंट्रोल आई इटैलिक ऐं कंट्रोल यू अंडरलाइन। त हीअ सभु शयूं जेको आहिनि हींअर अंडू पियो करियां। ऐं हीअ कुझु असांजूं जेके आहिनि शॉर्ट कीज़ आहिनि जेके तव्हां ॾिसी था सघो। ॿियूं शॉर्ट कीज़ जेके आहिनि असां अॻिते ॿिए लेक्चर में असीं सेखारींदसि तव्हांखे, छो त जेतिरो आस्ते करे तव्हां सिखंदा ओतिरो ई घणो सिखंदा। तकिड़ो जेतिरो आउं तव्हांखे सेखारींदुसि ओतिरो तव्हां जेको आहे शयुनि खे कैच कोन करे सघंदा ऐं तव्हां जेको आहे माना लेक्चर खे बोरिंग सम्झंदा, चवंदा भाई टू लेंदी। ऐं शयुनि खे आउं त रुॻो सम्झाए वेंदुसि, पर प्रैक्टिस जेसिताणी तव्हां पाण कोन कंदा इन्हनि शयुनि ते, जेको आउं चवां वेठो उन ते साॻियो ई अमल तव्हां कोन कंदा तेसिताणी कोन सिखी सघंदा। ऐं कोशिशि करियो त पंहिंजी टाइपिंग में इम्प्रूवमेंट आणियो, पंहिंजी टाइपिंग खे वधाइण जी कोशिशि करियो। इफ़ यू आर गुड इन सिंधी उर्दू दैट्स ग्रेट, बट यू हैव टू जेको छा चइबो आहे तव्हांखे पंहिंजी जेको आहे टाइपिंग ते ग्रिप आणणी पवंदी। इफ़ यू आर गुड एट टाइपिंग दैट्स वंडरफुल। ऐं टाइपिंग में जेतिरी ग्रिप ईंदी आहे ओतिरो ई तव्हांजो जेको आहे फ़ाइदो थींदो आहे। ऐं इन्हनि जो जेको तव्हां शयुनि खे जेतिरो कमांड में आणींदा, कमांड में तव्हांजूं इन जी शयूं तव्हांजूं अची वेंदियूं। ऐं MS वर्ड जेको आहे ॾाढी फ्रूटफुल आहे, इदारनि में बि तव्हांजी इहे कमु अचनि थियूं। तव्हांखे असीं जॾहिं ॿिया बि जेके एक्सेल सेखारींदासीं उन्हनि जा फार्मूला सेखारींदासीं, इहे तव्हांखे इदारनि में कमु ईंदा। ऐं न के हिकिड़े इदारे में, ऐं हिन जो घणेई फ़वाइद आहिनि। स्कूलनि में अव्हांजे कमु अचनि था, अव्हांजो कॉलेज में कमु अचनि था, एजुकेशनल जेको बि इदारो थी वियो उनमें थी वियो, गवर्नमेंट सेक्टर थी वियो उनमें आस्ते आस्ते जेको शयूं आहिनि हाणे त डेवलप थींदियूं पियूं वञनि। त तव्हांखे बि जेके आहिनि इहे शयूं हाणे सिखणु घुरिजनि। जेतिरो तव्हां वधीक सिखंदा, असांजो जेको बदकिस्मती सां लेक्चर जेके आहिनि सिंधी में उहो कोन आहिनि, पर असीं इनशा लेक्चर वधाईंदासीं तव्हांजे लाइ। जेतिरो असां करे सघंदासीं असीं। ऐं जेतिरो असां जेके अवी मोटिवेट कंदा असांजे लाइ माना त बहितरी हूंदी। ऐं असीं तव्हांखे मोटिवेट था करियूं त तव्हां इहे शयूं सिखो ऐं तव्हांजे ई फ़ाइदे जूं आहिनि, तव्हां सिखी वेंदा। त अॼु जो लेक्चर असांजो हिते ई ख़तमु था करियूं। ऐं नेक्स्ट लेक्चर में असां ॿियूं शयूं सिखंदासीं। पैराग्राफ थी वियो, स्टाइल थी वियो ऐं एडिटिंग थी वियो। त अॻिले लेक्चर ताणी असीं तव्हांखे ख़ुदाफ़िज़ था चऊं। पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह वाहे।